अच्छा हिकिड़ो ॿियो बि असां वटि तासुर आहे त जेकॾहिं को सहाफ़ी कंहिं टीवी चैनल लाइ कमु करे थो या कंहिं ABC सर्टिफाइड अख़बार जे लाइ कमु करे थो त उनखे सहाफ़ी लेखियो वेंदो आहे ऐं अदरवाइज़ जेके न्यूज़ वेबसाइट्स आहिनि उन जे लाइ जेकॾहिं को सहाफ़ी कमु करे थो, कंहिं मैगज़ीन जे लाइ सहाफ़ी कमु करे थो या वरी कंहिं ऑनलाइन या ऑफलाइन जेके वेब टीवी चैनल्स हूंदा आहिनि उन जे लाइ कमु करे थो त उनखे सहाफ़ी न लिखियो वेंदो आहे, त छा उहे बि इन एक्ट में प्रोटेक्टेड आहिनि या उन्हनि खे बि सहाफ़ी लेखियो वियो आहे हिन एक्ट में? ॾिसो, हिन एक्ट में अगरि मां डेफिनेशन पढ़ंदो हलां जर्नलिस्ट जी, त जेके जेके ॻाल्हियूं तव्हां लेटर कयूं, बाद में कयूं, उहे सभु जर्नलिस्ट जी डेफिनेशन में फॉल कनि थियूं पियूं। फॉर एग्ज़ाम्पल, जर्नलिस्ट जे लाइ ॿुधायो आहे त जर्नलिस्ट मीन्स एनी पर्सन हू इज़ इंगेज्ड बाय अ न्यूज़ पेपर, magazine, news website or other news broadcast medium, radio and television, whether terrestrial, satellite, cable, online or offline, or any other person, हाणे हिते अॻिते तव्हांजो जवाबु आहे, or any other person working on a freelance basis for any newspaper, magazine, news website or other news broadcast medium. इहे सभु माण्हू जेके बि इन टाइप जो कमु कनि था, मतिलबु इनखे हिकिड़ो वॾो ब्रॉडर स्कोप ॾिनो वियो आहे त जर्नलिस्ट एक्टिविटीज़ सां जेको बि माण्हू कनेक्टेड आहे, ही इज़ अ जर्नलिस्ट। अच्छा, हाणे उन में उहो जेको वेब टीवी वग़ैरह वग़ैरह उन जो को इशू कोन्हे को? कोई इशू न आहे। हिन कानून में मीडियम कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं हू सहाफ़ियुनि जीअं तव्हां ॿुधायो त इंगेज आहे त उनखे पाण सहाफ़ी चई सघूं था। उन खां अलावा जेके कैमरामैन आहिनि, जेके एनालिस्ट आहिनि या इन पूरे प्रोसेस में जेको हिसो बणिजनि था माण्हू, उहे मीडिया प्रैक्टिशनर सॾिबा, उहे बि प्रोटेक्टेड आहिनि हिन कानून जे तहत। अच्छा, हिरासमेंट हूअं त पाण वटि उनजी हिकिड़ी वसी डेफिनेशन आहे, हिरासां करणु जंहिंखे पाण चऊं, हीसाइण चऊं। हिन कानून में हिरासमेंट खे कीअं डिफाइन कयो वियो आहे? ॾिसो, हरासमेंट हिन कानून में ॾिसो, को बि सहाफ़ी आहे, तव्हां उनखे चओ था त तूं हिन शइ खे सेंसर कर, हिन शइ खे डिलीट कर, ऐं हुन ते तव्हां कोई बि कोर्सिव प्रेशर था इस्तेमालु कयो, कोई बि मेंटल प्रेशर था इस्तेमालु कयो कंहिं दोस्त ऐं बाब खां, त बाबा हीअ जेका वीडियो तूं अपलोड कई आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु इहा वीडियो डिलीट कर, इट कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ हरासमेंट। सही। अच्छा, थ्रेट्स वग़ैरह जेके मिलनि था थ्रेट्स, बिल्कुलु गॾो गॾु ॾिसो न, हरासमेंट बेसिकली थ्रेट्स आहिनि ई आहिनि, पर स्पेसिफिकली फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कंहिं माण्हू खे धमकायो था, कंहिं सहाफ़ी खे धमकायो था त बाबा तूं सेंसर करे छॾ, डिलीट करे छॾ, कट करे छॾ, या हीअ इंफॉर्मेशन हीअं न लॻा, अकॉर्डिंगली उहा शइ हरासमेंट में ई फॉल कंदी आहे। अच्छा, पोइ जेकॾहिं कंहिं सां अहिड़े क़िस्म जी हिरासमेंट थिए थी, पोइ हू सहाफ़ी काॾे वञे? असां वटि हिकिड़ो रवाजु आहे, असांखे SHO धमकी ॾिनी, असांखे सिपाही धमकी ॾिनी, त असां लिखंदासीं उनजी जेका हाई अथॉरिटी हूंदी, जेकॾहिं सिपाही ॾिए थो त SHO खे लिखंदासीं, SHO ॾिए थो त असां SSP खे लिखंदासीं, SSP ॾिए थो त IG खे लिखंदासीं। त हीअ कानून छा थो ॿुधाए? कोई बि गवर्नमेंट ऑफिशियल हुजे, प्राइवेट पर्सन हुजे, जेकॾहिं कंहिं सहाफ़ी खे थ्रेट करे थो त उन सहाफ़ी खे छा करणु खपे? हू किथे पंहिंजी फरियाद या किथे पंहिंजी दांह खणी वेंदो? छो जो अक्सर जेके केसिस आहिनि पाण वटि, उन में त असां ॾिसूं था त जेके गवर्नमेंट ऑफिशियल्स आहिनि उहे ई थ्रेट्स कनि था सहाफ़ियुनि खे। त हाणे सरकारी अमलदारनि जे ख़िलाफ़ वरी उन्हनि जी हाई अथॉरिटी वटि त कोन वञिबो न, जेकॾहिं वञिजे बि थो त को ख़ातिर ख़्वाह रिस्पॉन्स या उनजो को खड़तेल नथो निकिरे, त पोइ अहिड़ी कंडीशन में सहाफ़ी काॾे वञे, कंहिं वटि दांह फरियाद खणी वेंदो पंहिंजी? सर ॾिसो, हिन एक्ट जो सेक्शन नंबर 8 वाज़े आहे हिन शइ में त एस्टेब्लिशमेंट ऑफ कमीशन। हिन एक्ट जे तहत हिकिड़ी कमीशन एस्टेब्लिश थींदी। को बि अहिड़ो एक्ट हूंदो आहे जंहिंमें राइट्स ॾिना वेंदा आहिनि कंहिं बि पार्टी खे, कंहिं बि अहिड़े अग्रीव्ड माण्हू खे, त गॾो गॾु उन्हनि खे उन शइ जी रेमेडी बि ॾिनी वेंदी आहे त हू पंहिंजे ग्रीवेंसेस जे रिड्रेसल जे लाइ केॾे वेंदा। सिमिलरली हिन एक्ट में कमीशन अपॉइंट कई वई आहे। उन कमीशन में डिफरेंट मेंबर्स आहिनि, मेन चेयरमैन आहे, चेयरमैन खां बाद में एक्स ऑफिशियो मेंबर्स हूंदा आहिनि, बाय वर्च्यू ऑफ द ऑफिस उहे कमु कंदा आहिनि, ऐं गॾो गॾु नॉन ऑफिशियल मेंबर्स। सर, एक्स ऑफिशियो जो मतिलबु आहे फ्रॉम द ऑफिस। फॉर एग्ज़ाम्पल, यू आर द सेक्रेटरी ह्यूमन राइट्स। अगरि तव्हां हिकिड़ो असांजो सहाफ़ी दोस्त सम्झे थो पियो त भाउ मुंहिंजा ह्यूमन राइट्स स्टेक ते आहिनि, राइट टू लिबर्टी, राइट टू लाइफ, राइट टू सेफ्टी स्टेक ते आहे, त इट इज़ डायरेक्ट the work of human rights commissions, human rights ministries, okay? Considering this, the उनजो जेको secretary हूंदो, from his office will hold the membership of the commission, okay? ठीक।
जी अच्छा, ॿिया कहिड़ा कहिड़ा मेंबर हूंदा हिन में? चेयरपर्सन केरु हूंदो, को स्पेसिफाई थियल आहे हिन एक्ट में? सर स्पेसिफाई थियल आहे चेयरपर्सन आया त कोई रिटायर्ड जस्टिस हुजे हाई कोर्ट जो, या त ग्रेड 20 जो ऑफिसर हुजे। जीअं असां वटि रशीद रिज़वी साहब रशीद रिज़वी कमीशन जो। साहब, अलाह साईं उनखे मग़फ़िरत करे। जी बिल्कुलु। ऐं उन खां हटी करे सर हिन जा जेके एक्स ऑफिशियो मेंबर्स आहिनि, माना टॉप ते अची वियो असांजो चेयरमैन, उन खां बाद में एक्स ऑफिशियो मेंबर सर तक़रीबन पंहिंजो सेक्रेटरी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे, उन खां हटी करे सर सेक्रेटरी होम डिपार्टमेंट आहे, सेक्रेटरी लॉ डिपार्टमेंट आहे, ऐं सेक्रेटरी ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट आहे। गॾोगॾु सर नॉन ऑफिशियल मेंबर्स आहिनि, जीअं तव्हां जूं पंहिंजूं जीअं असांजी बार एसोसिएशन हूंदी आहे, सिमिलरली असांजो फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, उन्हनि जो को बि हिकिड़ो नामज़दकर्दा माण्हू हूंदो, सहाफ़ी हूंदो। उन खां हटी करे सर तव्हांजो काउंसिल ऑफ पाकिस्तान न्यूज़ पेपर्स एडिटर, उनजो तव्हांजो हिकिड़ो नॉमिनी हूंदो। गॾोगॾु सर पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जो हिकिड़ो नॉमिनी हूंदो, पाकिस्तान बार काउंसिल जो हिकिड़ो नॉमिनी हूंदो, ऐं 2 मेंबर असांजी प्रोविंशियल असेंबलीज़ जा हूंदा, ऐं ॿियो कोई बि हिकिड़ो जेको AAPNEs आहिनि उन्हनि जो को न को हिकिड़ो नॉमिनी हूंदो। इहे सभु मिली करे कमीशन ठाहींदा, ठीकु। ऐं उन जे अंडर तव्हां जेको आहे न कंप्लेन लॉन्च करे सघो था पंहिंजे रिड्रेसल ऑफ ग्रीवेंसेस जे करे।